नाज़रीन, खैरपुर में ज़िले काउंसिल तरफां कश्मीर बनेगा पाकिस्तान जे उनवान तहत कश्मीरियुनि सां इज़हारे यकजहती ऐं भारत पारां कश्मीरियुनि मथां ज़ुल्म ख़िलाफ़ सेमिनार कोठायो वियो। इन हवाले सां ॾिसूं था वकार हुसैन मंगी जी हीअ रिपोर्ट। हम आजादी के मत वाले सब मिलके कहेंगे, इंडिया जा जा कश्मीर से निकल जा, मेरी जन्नत मेरे घर से निकल जा। ज़िले काउंसिल खैरपुर के चेयरमैन शहरियार वसाणे काउंसिल के मेंबरन पारां गडियल तौर ते कश्मीर बनेगा पाकिस्तान के उनवान हेठ कश्मीर सां इज़हार यकजहती भारत पारां कश्मीर मथां ज़ुल्म जबर ख़िलाफ़ ऐं गडियल क़ौमुनि जे पास कयल कानून ते अमल दरामद जे सिलसिले में सचाई आडोडिया में सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में ज़िले काउंसिल के मेंबरन अंजुमन ताजहान, रोटरी क्लब खैरपुर, तालीमा साफ़ एंड सिविल सोसाइटी, सिंध यूथ ऑर्गेनाइजेशन, स्कूल के शागिर्दान उस्ताद, नाफिसन, वकील बिरादरी, मोज़ज़ माण्हुनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में स्कूली शागिर्दान क़ौमी गीतनि ते टेबलोस पिणु पेश कया। सेमिनार के सदारती खिताब कंदे शहरियार वसाणे चयो त कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो आहे। पाक फ़ौज पाकिस्तान सां गॾु कश्मीर की हिफ़ाज़त कंदी रहंदी। नरेंद्र मोदी खे ॿुधाइण चाहियूं था त जेसिताईं पाक फ़ौज ऐं क़ौम जो हिकु फ़ौजी ऐं माण्हू ज़िंदा कश्मीर लाइ असां विढ़ंदा रहंदासीं। असां पंहिंजो कंधु कटाए सघूं था पर कश्मीर ते कॾहिं बि सौदेबाज़ी नथा करे सघूं। शहरियार वसाणे चयो त कश्मीर जा इज़हार यकजहतीअ जे लाइ हर जुमे ते काउंसिल पारां मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराया वेंदा। सेमिनार के अंजुमन ताजहान के सदर हाजी लाल अब्दुल गफ़ार खे खिताब कंदे चयो त ज़िले काउंसिल खैरपुर पारां सुठी रियायत क़ाइमु कई वई त असां सभु गॾिजी कश्मीर मथां मोदीअ जे ज़ुल्म जबर ख़िलाफ़ आवाज़ उथारे कश्मीर सां इज़हार यकजहती कई, छो त हीअ असांजो इख़लाक़ी इंसानी क़ौमी मज़हबी फ़रीज़ो आहे। सेमिनार के आख़िर में बेहतरीन टेबलो पेश कंदड़ शागिर्दान में ज़िले काउंसिल के तरफ़ां 50,000 रोक इनाम ॾिनो वियो। ही मोकिलियो वियो आहे। इन ते न असां सियासत कंदासीं, न असांखे पार्टी वारा असां सभिनी जो हिकु ई आवाज़ आहे, उहो आवाज़ पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं कश्मीर बनेगा पाकिस्तान। ऐं इंशाअल्लाह असांजी दुआ आहे ऐं इहा ख़बर हुजणु खपे इंडिया वारनि खे, नरेंद्र मोदीअ खे, तव्हांजा वॾो 50 सिपाही, असांजो हिकु फ़ौजी जवान तव्हांखे इंशाअल्लाह तव्हांखे तव्हांजे लाइ काफ़ी आहे। इंशाअल्लाह तव्हांखे इहा मीडिया खे ॿुधाइण था कयूं, तव्हांखे ख़बर आहे तव्हां हमेशह वोट खां मिलण वारा आहियो ऐं असां शहादत ते पंहिंजो फ़ख्रु सम्झंदा आहियूं। चेयरमैन साहब कश्मीर के बारे में हिकिड़ो सेमिनार कोठायो, इहो तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे। पर जेकर कश्मीर में ज़ुल्म थो थिए या असां मीडिया में ॾिसूं था, फेसबुक ते ॾिसूं था त हुननि सां जेका ज़्यादती थी थिए, त असां इहो था चाहियूं त जेकॾहिं सभु मुस्लमान मुल्क जेके आहिनि, जेके बि मुस्लमान मुल्क आहिनि, इन ते एहतजाज थियणु खपे ऐं हिंदुस्तान सां हर क़िस्म जो बाइकाट कनि मुस्लमान मुल्क, त तॾहिं वञी इहो असरु थींदो कश्मीर माण्हू ते आज़ादी जो। असां हे था चवणु चाहियूं त कश्मीर, असांजे कश्मीर में जेका भाइर ऐं भेणनि आहिनि, हुननि ते ज़ुल्म जो जेको थिए थो, उहो सफ़ाई ना इंसाफ़ी आहे। हे न थियणु घुरिजे। हे असां सभु मिली हे इज़हार ख़्याल था करणु चाहियूं त ईअं न थियणु घुरिजे। कश्मीर में जेको इंडिया लास्ट 76 साल खां ज़ुल्म करे थी, असां उन शक्ल लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं ऐं हर प्लेटफॉर्म ते वञी करे असां एहतिजाज पाण रिकॉर्ड कराईंदासीं वर्ल्ड लेवल ताणी। जेकी इंडिया जो हिकु जेको एजेंडा आहे त उहो मज़लूमनि जे ख़िलाफ़ु आहे। सेमिनार में मौजूद माण्हुनि इहो यादि कयो त जेसिताईं कश्मीर आज़ादु न थींदो तेसिताईं असां सुख सां साह न खणंदासीं। कैमरामैन जान मोहम्मद नारे ऐं गुलशेख सां गॾु वकार हुसैन मंगी, मेरा टीवी न्यूज़, खैरपुर, मीरस।